जी ही चाहतुन जी मौसम आई बहार बन जी ते असर करे वई तुझी सोह प्यार बन तो खां सिवा किए रहा मां दीवानी तू जिंदगी ओ जाना मुझे तू आशिकी तू हर खुशी तो खां सिवा किए रहा है मां दीवानी तू जिंदगी ही रात रोशनी ही रंग अडवण था माण्हुन खां पासिरा छो जो नज़र पांजरा ताड़ियूं पाण था वॼायूं हालांकि माइंड में कम ख़राब करे छॾियो वेल अस्सलाम वालेकुम अमां सभिनी खे भली कार चवां थी द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में अमां जी मेज़बान शाज़िया करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं मूं सां गॾु मौजूदु आहे मुंहिंजी प्यारी सहेली प्यारी सखी तमामु सुठे आवाज़ जी मालिकाणी फ़नकारा वर्सटाइल आहे रोमेंटिक आवाज़ आहे उन्हनि जो ऐं साण में उहा शख्सी तौर ते भी तमाम बेहतरीन आहे नरोधा मालनी अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते कीअं आहियो ठीक ठाक तव्हां ॿुधायो मां बिल्कुलु ठीक ठाक दिवाली जूं शुभकामनाऊं थैंक यू दिवाली तव्हां सां गॾु सेलिब्रेट थिए थी ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी सभ खां पहिरीं त जेके ॾिसनि था सभिनि खे विश यू वेरी वेरी हैप्पी दिवाली ऐं सभ खां वॾो फेस्टिवल आहे असांजो ऐं उनजे लाइ तव्हां सभिनि खे दिलि जी गहराइयुनि सां जेकी बि ॾिसंदड़ आहिनि ऐं जेकी पोइ ॾिसंदा सभिनि खे विश यू वेरी वेरी हैप्पी दिवाली बिल्कुलु ऐं मुंहिंजे तरफ़ां बि ऐं केटीएन जी पूरे सथ तरफ़ां मां सभिनी खे दिवालीअ जूं शुभकामनाऊं ऐं मां सम्झां थी त सिर्फ़ु ही हिंदू धर्म जो हाणे त्योहार कोन आहे बल्कि असां सभई इन्हनि ख़ुशियुनि में शरीक आहियूं ही पूरी मूंखे लॻंदो आहे ही पूरी सिंध जो त्योहार आहे छो त असां सभई सिंधवासी मिली करे हिन त्योहार खे सेलिब्रेट कंदा आहियूं ॾीया ॿारींदा आहियूं रंगोली ठाहींदा आहियूं ऐं शाना बशाना मतिलबु जीअं हूंदो आहे न जीअं असां ईदूं गॾु मल्हाईंदा आहियूं है न बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा मिठे में छा ठहियो अॼु मिठे में मुंहिंजी मम्मी जेका मुंहिंजी मोस्ट फेमस मुंहिंजी मम्मी जे हथ जी बेसण हूंदी आहे उन मां मम्मी टिकियूं ठाहींदी आहे बेसण जूं हा मिठी उहो ॾाढियूं फेमस आहिनि उहो ज़बरदस्त ठाहियूं आहिनि उहो ई ठाहियूं आहिनि ओ ज़बरदस्त छो त मूंखे ख़बर आहे त ही जेको त्योहार आहे उन ते नवां ड्रेसिस बि सुबराईंदियूं आहियो मां बिल्कुलु ऐं सुठा सुठा ताम बि हूंदा आहिनि मुंहिंजो ड्रेस बि नओं आहे हा बिल्कुलु अच्छा घर जी डेकोरेशन बि थींदी आहे कलर बि थींदो आहे छो त अव्हां जो मञणु आहे त मतिलबु ही शुभ ॾींहुं आहे इंतिहाई शुभ आहे इंतिहाई ख़ूबसूरत आहे वधीक तव्हां ॿुधायो सभ खां वॾो ॾींहुं आहे ऐं मां जीअं स्टार्टिंग में चयो त असांजो सभ खां वॾो फेस्टिवल आहे ऐं सभ खां वॾो इन करे आहे छो त हिन फेस्टिवल में जेकी ॾीया ॿरंदा आहिनि उन्हनि ॾींहंनि जे पोयां बि हिकिड़ी हिस्ट्री आहे हिकिड़ी कहाणी आहे सॼी ऐं श्री रामचंद्र जी जॾहिं वापसि ईंदा आहिनि पंहिंजे घर मोटंदा आहिनि त उन ख़ुशी में इहो दीपावली मनाई वेंदी आहे इन करे इन जे पोयां हिस्ट्री इहो आहे त उन्हनि जो जेको टाइम पीरियड हूंदो आहे हिकिड़ो बनवास उहो कटंदा आहिनि उन बनवास जो पीरियड जॾहिं उहो कटी वापसि घर ईंदा आहिनि त सॼी जेका उन्हनि जो अयोध्या हूंदी आहे सॼो उन्हनि जो इंतज़ारु कंदी आहे बिल्कुलु त उन ख़ुशी में छो त उन जे पोयां इहो बि वजह आहे त श्री रामचंद्र जी हिकिड़ा ऑबिडेंट सन हुआ उन्हनि हालांकि तेॾीमहिल जेका उन्हनि वचन पालन कयो हो मतिलबु उन्हनि जेको प्रॉमिस मतिलबु पूरो कयो हो उन्हनि जी जेका माउ हुई हालांकि तॾहिं इहो सॻो अॻो इहो कुझु न हूंदो कुझु कोन हूंदो त उन्हनि जंहिं माउ जो पंहिंजो ऑबिडेंट थी उन्हनि जो वचन पूरो कयो त
त उन जूं मिसालूं अॼु बि ॾींदा आहिनि माण्हू। त इन ॻाल्हि इन ख़ुशी जे करे जॾहिं उहो अयोध्या वासी हूंदा आहिनि सभु ख़ुशी में, जो त एॾो वनवास जो पीरियड ॾुखियो हूंदो आहे, ईअं त ॿुधण में त आसान थो लॻे, बट उहो पीरियड उन्हनि खे ई ख़बर हुई। ऐं उहो जॾहिं आया त उन्हनि सच जो, विश्वास जो, हर शइ जो पैगाम ॾिनो। बिल्कुलु। ऐं उन्हनि उन ॾींहं खां पोइ इहो असांजो शुभ ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। ऐं इहो बि मञियो वेंदो आहे त मतिलबु ही बुराई खे शिकस्त ॾी ऐं जेका सचाई आहे, चङाई आहे, उनजी जीत थी। छो त रावण जो अंत थींदो आहे त श्री रामचंद्र जे हथों ई थींदो आहे, त बुराई हुई ऐं सुठाई, अच्छाई। बिल्कुलु। सो बहरहाल ही फेस्टिवल तमामु बहितरीनु आहे, ख़ुशियुनि जो फेस्टिवल आहे। बहरहाल नरोधा, हाणे वापसि अचूं था पंहिंजी हुन ॻाल्हि ते, त शुरूआति असां कलाम खां मतिलबु कई, ऐं मां हालांकि ॾाढी नर्वस हूंदी आहियां जॾहिं मूंखे ॻाइण जे लाइ चयो वेंदो आहे, पर जॾहिं तव्हां ईंदियूं आहियो न, हक़ीक़त मां तव्हांखे ॿुधायां थी त मूंखे ख़बर न हूंदी आहे, मुंहिंजी दिलि चवंदी आहे मां ॻायां, ऐं मां अक्सर तव्हांखे नरोधा अॼु त ॻाइणो आहे, अॼु त ॻाइणो आहे। सो मां पंहिंजे बेसुरे आवाज़ में कोशिशि कई। ॾिसो, कोशिशि हूंदी आहे न, उहा वॾी शइ आहे। बिल्कुलु। पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, कोशिशि करण वारो ई इंसानु ग़लतियूं कंदो न, बाक़ी त कुझु नथो चइजी सघे। बहरहाल असांजा ऑफियर मतिलबु मेकअप रूम में जॾहिं असां मिलंदा आहियूं त असांजा वॾा सेशन्स थींदा आहिनि बाक़ाइदा। बिल्कुलु। पर जॾहिं स्क्रीन ते ईंदा आहियूं त पोइ धारदार थी वेंदा आहियूं। बाबा शाज़िया होस्टिंग संभाले, नरोधा पंहिंजी म्यूज़िक संभाले। सो नरोधा ॻाल्हियूं जाम थी वियूं। अच्छा, हा न, मूंखे मुंहिंजो वरी ईअं आहे, तव्हां सां जॾहिं ॻाल्हाइण वेंदी आहियां मूंखे मोस्टली ॻाल्हाइणु पसंदि न आहे एतिरो। हा, मूंखे ख़बर आहे। मां ॻाल्हाईंदी बि न आहियां, पर तव्हां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियो, छो त असांजा ॿिन्हिनि जा वाइब्स जेके आहिनि न उहे कनेक्ट थियनि था, कनेक्ट कंदा आहिनि। त दैट्स वाई असांखे सुठो लॻंदो आहे। तव्हांखे मूंसां एनर्जी मिलंदी आहे ॻाइण जी, ऐं मूंखे तव्हां सां ॿुधण जी, उन में मूंखे बि ॻाल्हाइण जो दिलि चवंदो आहे त हा, मां हिते खुली करे विदाउट एनी फेयर आई कैन स्पीक। ऐं हूअं मूंखे केरु ॻाइण जो चवंदो आहे न त मां कोशिशि कंदी आहियां मां लवाए वञा, मां न ॻायां, छो त मूंखां थींदो कोन आहे। पर जॾहिं तव्हां सां हूंदी आहे त मूंखे इन ॻाल्हि जी परवाह कोन हूंदी आहे त मां सुर में आहियां कोन आहियां, छो त लाज़िम आहे तव्हां प्रोफेशनल आहियो। मां होस्टिंग में त चई सघिजे थो, पर सिंगिंग में अञा क़दम कोन रखियो आहे। सो बहरहाल अॼु एतिरो सुठो फेस्टिवल हुयो, इन करे मां सोचियो त भला कुझु ईअं आगाज़ कजे। हा बिल्कुलु। पर हाणे मैदान तव्हांजो आहे। मां कोशिशि कयां थी, मोस्टली मां एॾो प्रिपेयर कोन हुयमि, बट तव्हांखे ख़बर आहे त का ॻाल्हि न आहे, मूंखे ख़बर आहे नरोधा जेके हमेशह रेडी हूंदी आहे। जी नरोधा, छा थियूं ॿुधायो? मां हिकिड़ो प्यारो गीत आहे जंहिंखे मोस्टली असांजा जेको मैडम फौज़िया सुमरो आहे उन्हनि जो ॻायल ई मूं ॿुधो आहे। उन खां पोइ असांजे नेबर कंट्री में बि काफ़ी सिंगर उन गाने खे ॻायो आहे, त मां कोशिशि कयां थी थी वञे। तुझो दीदार आ, दिखारण हकीमन के बेकार आ, दिखारण हकीमन के बेकार आ, मुझो दारू दवा तुझो दीदार आ।
मुझो दारू दवा तुझो दीदार चरी थी नचा थी तुझे दर अॻियां चरी थी नचा थी तुझे दर अॻियां क्षमा थी जला थी तुझे दिल अॻियां क्षमा थी जला थी तुझे दिल अॻियां वॼाई त तो अहिड़ी झनकारिया मुझो दारू दवा तुझो दीदार मुझो दारू 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 दवा तुझो दीदार दिखारण हकीमन के बेकार दिखारण हकीमन के बेकार मुझो दारू दवा तुझो दीदार छिनी तू त छिन मूंखे छिनणो न छिनी तू त छिन मूंखे छिनणो न परे तो लक्ष्मण खे रहणो न परे तो लक्ष्मण खे रहणो न थियल जिंदगानी जो इकरार मुझो दारू दवा तुझो दीदार 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 अञा थी चवे नरोधा त मुंहिंजी तयारी कोन आहे सच में ऑनेस्टली तयारी सब सब फनकारी ईअं छो चवंदा आहिनि मूंखे इहो ॿुधायो आई डोंट नो अबाउट अदर्स बट मुंहिंजी न आहे अच्छा बहरहाल ख़ूब निभायो ऐं ॾाढो मज़ो आयो स्पेशली तव्हांजो जेको इंतख़ाब हूंदो आहे न यकीन कयो कमाल हूंदो आहे कोशिशि कंदा आहियूं वरी उन में पोइ मालिक जी आमद थी वेंदी आहे त सही थी वेंदो आहे सुठो बिल्कुलु अच्छा इंतख़ाब सिर्फ़ु तव्हांजो ई हूंदो आहे या केरु हेल्प बि कंदो आहे न मोस्टली त मां पाण ई कंदी आहियां माना ॿियो केरु न चवंदो आहे त नरोधा हीअ बि हुजे हीअ बि हुजे न स्टार्टिंग बिगनिंग में त काफ़ी सभु चवंदा हुआ बट हाणे सभिनि खे ख़बर आहे पंहिंजो पाण करे सघे थी त सही मतिलबु हाणे तव्हांखे पंहिंजे टेस्ट जी बि ख़बर पए मूंखे हा ख़बर आहे सही अच्छा मुंहिंजे ख़्याल में केतिरा ई हिन महिल असांखे व्यूअर्स हूंदा जेके फस्ट टाइम में बि ॾिसंदा हुजनि सो नरोधा मालिनी पंहिंजे जर्नी जे मुतालिक़ जेकॾहिं ॿुधाए त जर्नी ओवरऑल कीअं रही बिगनिंग खां वठी हिन महिल ताईं जर्नी मुंहिंजी सुठी रही ऐं स्ट्रगल त शुरूआत सां ई आहे ऐं अञा बि हले थी ॾुखी बि आहे ऐं सुठी बि आहे ऐं जाम कुझु सिखण लाइ बि मिलियो ऐं पर मूंखे हाणे ख़बर न पवंदी आहे ईअं यकीन न थींदो आहे त मां एतिरो टाइम पंहिंजी जर्नी में कढी आई आहियां ऐं कॾहिं भला अहिड़ो टाइम आयो त तव्हांखे लॻो हुजे त बसि हाणे न आहे करिणो थकिजी पई आहियां हा समटाइम्स उहो फीलिंग्स ईंदी आहे बट तव्हांखे ख़बर आहे न फीलिंग्स जस्ट टेम्पररी हूंदी आहे बट तव्हांजो अगरि इश्क हुजे न त पोइ तव्हां पाण बि चाहियो बि त तव्हां कुझु बि नथा करे सघो तव्हां मजबूर थी वेंदा आहियो इहा वॾी ॻाल्हि आहे अच्छा तव्हांजी इंस्पिरेशन केरु रही केरु फनकार रहियो सभ खां पहिरीं त मुंहिंजा सोल गुरू मां जिते किथे चवंदी आहियां लता मंगेशकर जी वन एंड ओनली मुंहिंजा सोल गुरू आहिनि छो त मां इन करे चवां थी जो त मां सभिनि खे ॿुधो आहे सभिनि खे ॿुधंदी आहियां सिखण लाइ सभिनि मां मिलंदो आहे बट जिते मां डिमोटिवेट थी वेंदी आहियां जिते मूंखे लॻंदो आहे न हाणे मां नथी करे सघां देन जॾहिं उहो आवाज़ु मुंहिंजे कननि में वेंदो आहे न तॾहिं मूंखे हिकिड़ी अंदरां आवाज़ु ईंदी आहे नो अञा अॻिते मंज़िल आहे अञा मंज़िल अॻिते आहे सिर्फ़ु उहा हिकिड़ी आवाज़ु मूंखे कननि में हूंदी आहे आई एम गेटिंग इमोशनल
अलाए छो त उन्हनि जो नालो जॾहिं बि मां मूंखे ईंदो आहे ॿुधंदी आहियां मूंखे ईअं लॻंदो आहे त न अञा मंज़िल अॻियां आहे। जॾहिं लता जी हालांकि मुंहिंजी ज़िंदगी जी सभ खां वॾी ख़्वाहिश हुई, अगरि कोई मूंखे पुछे त ख़्वाहिश कहिड़ी आहे सभ खां ज़िंदगी जी वॾी ख़्वाहिश, सिर्फ़ु उहा ई हुई त उन्हनि सां मां हिकु दफ़ो मिलां। बट उहा मुंहिंजी ख़्वाहिश पूरी कोन थी, बट सोलफुल मुंहिंजा सोल गुरू आहिनि, मां सोल सां त उन्हनि सां कनेक्ट आहियां। बिल्कुलु अगरि उन्हनि जी आवाज़ मूंखे कुझु अञा ताईं चवे थी न, इट मीन्स आई एम कनेक्टेड विथ हर। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मां सम्झां थी त इंसान सिर्फ़ु जिस्मानी तौर ते, के इंसान सिर्फ़ु जिस्मानी तौर ते वेंदा आहिनि, पर रूहानी तौर ते या उन्हनि जी जेका कला आहे उहो पंहिंजी कला में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। सो लता जी मां सम्झां थी उन्हनि मंझि आहे त पंहिंजी कला में हमेशह ज़िंदा रहंदी। ऐं न सिर्फ़ु तव्हांजी फेवरेट आहे पर मुंहिंजी बि फेवरेट आहे। ऐं उन्हनि जो कोयल जहिड़ो जेको आवाज़ु आहे उन्हनि जे लाइ त कोई हिकिड़ो चई बि नथो सघे त मुंहिंजा फेवरेट आहिनि, सिर्फ़ु ओनली न, उन्हनि जी त पूरी दुनिया जा फेवरेट आहिनि। वर्ल्ड्स बेस्ट सिंगर, उन्हनि जे लाइ त कुझु अल्फाज़ ई घटि पइजी वेंदा आहिनि, स्पीचलेस थी वेंदा आहिनि। हाँ जी, ईअं आहे न त चवंदा आहिनि त प्यार नहीं है सुर से जिसको वो मूर्ख इंसान नहीं है। ईअं मां चवंदी आहियां जंहिंखे लता जी न आहे पसंदि उहो मूर्ख इंसान ई कोन आहे। सो बहरहाल के आवाज़ हूंदा आहिनि जेके जादुई आवाज़ हूंदा आहिनि। ॾिसो सदियुनि में कोई हिकिड़ो आवाज़ अहिड़ो थींदो आहे जेको रहंदो, बिल्कुलु हमेशह रहंदो। ऐं सिंध जे अंदरि बि हिकिड़ो अहिड़ो आवाज़ु आहे। सम्झी त वई हूंदी। बसि असां बसि मूं हमेशह पंहिंजी सिंध जे लाइ या पंहिंजा माण्हू जेके मूंखे पसंदि कंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, इज़त ॾींदा आहिनि मुंहिंजे आवाज़ खे, मां उन्हनि जी हथ जोड़े थोराईती आहियां। मूं में उहा ताक़त न आहे, जेका ताक़त मूंखे उन ॾिनी आहे धणी, मां बसि उहा कोशिशि कंदी आहियां त उन्हनि ताईं मां पहुचायां। ऐं अमां इलाही बख़ूबी पहुचायो पियो। यकीन कयो मां घणा आवाज़ ॿुधा आहिनि, पर मां हमेशह चवंदी आहियां जिथे बि हूंदी आहे त मां चवंदी आहियां नरोदा जो जेको आवाज़ु आहे ॾाढो यूनिक आहे। उनजे अंदरि जेके वेरिएशन्स आहिनि, जेका ख़ूबसूरती आहे, उहा इलाही घटि आवाज़नि में आहे। तव्हांजो आवाज़ु मां अव्हांखे जॾहिं मिलंदी आहियां तॾहिं बि चवंदी आहियां नरोदा प्लेबैक जे लाइ तव्हांजो आवाज़ु न बेस्ट आहे। बट इन ते ॻाल्हायूं था, इन ते मूंखे ख़बर आहे त इलाही इमोशन्स आहिनि, इलाही ॻाल्हियूं दिलि में आहिनि, पर छा आहे त ब्रेक जो टाइम अची वियो आहे, हाणे सोचे वठो। सो व्यूअर्स टाइम आहे हिते शॉर्ट ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, हिकु भेरो ॿीहर मां सभिनी खे भलीकार चवां थी प्रोग्राम द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में। ऐं नरोदा मालनी अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे। सो नरोदा, हूअं त मतिलबु दिलि चवे पई त सिर्फ़ु अव्हांखां कलाम ई ॿुधजनि, पर अव्हांजे दिलि जूं ॻाल्हियूं बि त मां चाहींदमि त कुझु आवाम ताईं पहुचनि। सो साहित्य वञण खां अॻु असांजी ॻाल्हि ॿोल हले पई प्लेबैक म्यूज़िक जे हवाले सां। मूं चयो त नरोदा अव्हांजो जेको आवाज़ु आहे उहो प्लेबैक जे लाइ बेस्ट आहे, बट ऑपॉर्चुनिटीज़ कोन आहिनि। छा इन ते तव्हांजो वीचार आहिनि, ओपिनियन आहे? प्लेबैक तव्हांखे पाण खे पर्सनली ख़बर आहे त मुंहिंजी वॾी विश आहे प्लेबैक। ऐं मोस्टली मूंखे प्लेबैक जी जिते ऑफर थींदी आहे न, मां चवंदी आहियां त प्लेबैक मां कयां, एनी हाउ कुझु बि थिए। ऐं मां केटीएन जी अगरि ॻाल्हि कजे त मां केटीएन खे जाम गीत ॾिना अथव प्लेबैक में। बिल्कुलु हीर फिल्म जो ऐं ॿियो काफ़ी ड्रामास सीरियल्स हुआ, उन्हनि जे लाइ बि ओएसटीज़ कया, ऐं अदर चैनल उन्हनि जे लाइ बि कया। बट इफ़ वी टॉक अबाउट एन अदर चैनल, मतिलबु सिंधी चैनल्स खां हटी करे अगरि असां प्लेबैक, अञा उनजो रुझान जेको खपे उहा कोन्हे, उहो कोन्हे। ऐं उन शइ खे ॾिसी करे थोरो केॾी महिल मायूसी थींदी आहे। बट इहो आहे त पोइ मायूसी खे त हिकिड़े पासे रखिणो पवंदो आहे, छो त हीअं असां हली कोन सघंदासीं। इहो मुंहिंजो ओपिनियन आहे त अगरि प्लेबैक थिए त मुंहिंजे लाइ त ख़ुशनसीबी हूंदी। अच्छा, केटीएन जी हिकिड़ी फिल्म हुई हीर, आई थिंक, जेकॾहिं मां ग़लति न आहियां, जंहिंजो हीउ सॉन्ग असां शुरू में थोरो झुंगारण जी असां कोशिशि कईसीं, उनजे हवाले सां ॿुधाइजो। उन में आई थिंक मुंहिंजा 2 या 3 सॉन्ग्स हुया। हा, मुंहिंजा आई थिंक 2 हुआ, 2 सॉन्ग्स हुया। कीअं रहियो एक्सपीरियंस ऐं उनजो जेको फीडबैक? जेको ही पंहिंजो ज़िंदगी, मोस्टली हिन जो टाइटल आहे ज़िंदगी, तूं आहे ज़िंदगी, त ही मुंहिंजो ऐं तव्हांखे ख़बर आहे अदा जिनसार अली समूह, उन्हनि जो असां ॿिन्हिनि जो डुएट सॉन्ग आहे।
मूंखे फ़ोन आई उस्ताद मोहम्मद तालिब जी ऐं अदा जंसार जी त गानो करिणो अथव हिकिड़ो त अचो। पोइ उन्हनि जी असां अकेडमी ते वियासीं, हुते मूंखे उन्हनि जॾहिं ॿुधायो प्रैक्टिस पे कराई त मूंखे ॾाढी शइ एट्रैक्ट पे कयो। मूंखे ॾाढी शइ वणी, मां चयो वाह ज़बरदस्त कंपोज़िशन कई आहे। उस्ताद मोहम्मद तालिब जी इहा कंपोज़िशन आहे, तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु उन्हनि जी कंपोज़िशन आहे। उन खां पोइ अदा जंसार ऐं मां जॾहिं स्टूडियो सेशन में वियासीं त उते असां काफ़ी कोशिशूं कयूं। थोरी घणी मां बि इंटरप्ट कयो विच में। मां चयो न इनखे ईअं करे ॻाईंदासीं त वधीक इन जो मज़ो ईंदो। हालांकि न त हूअं त हर कोई पंहिंजे हिसाब सां ॻाए वञे न, ख़बर कोन पए आहे, बट इहो त असां कोशिशि कई। मां चयो इनखे असां डुएट जे हिसाब सां पार्ट्स में था विरायूं। फर्स्ट मिस्टर तव्हां कयो, सेकेंड मां थी कयां, थर्ड असां गॾु मिली कंदासीं, जीअं मोस्टली थींदो आहे। मोस्टली थींदो आहे त ऐं उते अदा जंसार मूंखे वरी सरगम में काफ़ी मूंखे शयूं करायूं, सेखारियूं पे, त मूंखे मतिलबु इट वॉज़ ग्रेट एक्सपीरियंस। ऐं तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हीअ फिल्म ऑन एयर थी हुई त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन कलाम जे लाइ मां उहा फिल्म ॾिठी हुई। ऐं जॾहिं मां ॾिठी त फस्ट टाइम एवर ईअं थियो त मतिलबु हिकिड़ो अक्सर ईअं थींदो आहे न त सॉन्ग्स असां ॾिसंदा आहियूं पर वीडियोज़ हुनजा वरी सम्झ खां ई ॿाहिरि हूंदा आहिनि। हीअ पहिरियों सॉन्ग मूंखे लॻो जंहिंजो वीडियो एग्ज़ैक्टली लिरिक्स जे हिसाब सां बिल्कुल परफेक्ट हुयो ऐं केतिरा ई ॾींहं ही कलाम मुंहिंजे स्टेटस ते रहियो। Exactly, I was observing. मां उन्हनि ॾींहंनि में काफ़ी ॾिठो पिया। ऐं तव्हां उन खां पोइ बि तव्हां काफ़ी टाइम हिन गाने खे केतिरो ई दफ़ो स्टेटस ते लॻायो। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं ॾिसो सुठो ॻाइजे थो त पर सुठो जॾहिं ॿुधिजे थो न, ॿुधण वारा मिलनि था ऐं असांखे एप्रिशिएट कनि था त असांजी दिलि वॾी थिए थी। हा, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी उन दौरान जॾहिं तव्हां चयो त इहो। हालांकि मां चाहींदसि त अहिड़ा गाना ठाहिणु खपनि जेका नथा ठाहिनि ऐं उनजे करे हिकिड़ो सम्झो मायूसी आहे इन ॻाल्हि जी। ऐं बल्कि असांजी मेकअप रूम में बि इहा ई डिस्कशन हले पई त मां नरोदा खे चयो नरोदा कुझु असांखे सिंधीअ में फीमेल ॿ हुजनि, जीअं असां हमेशह चवंदा आहियूं त कॾहिं डुएट कंदासीं त कुझु ईअं अहिड़ी शइ हुजे जेका अपीलिंग हुजे, जेका क्लासिक हुजे ऐं ॿुधण वारा चवनि त वाह। जी बिल्कुलु। सो असांजी हमेशह इहे डॿे में ठिकरनि वांगुरु इहो ख़्यालु हमेशह वीचारो पासे ते रहिजी वेंदो आहे। बट ही तव्हां ॻाल्हि कई आहे त मां तव्हांखे हिकिड़ो सरप्राइज़ थी ॾियां। अचानक? हा, मां अचानक थी ॾियां छो त मां मोस्टली तव्हांखे ॿुधायो त थोरो तव्हां मूंसां ज़बरदस्ती मेकअप रूम में मूंखे चवराए छॾियो, न त मां न अञा राज़ फाश न कयां। बट मां शाज़िया जो हिकिड़ो तमामु प्यारो गानो आहे, मां उहो थी थोरो झुंगारणु चाहियां ऐं मूंखे ॾाढो पसंदि आहे। हर सितम अखियुनि ते पर छॾण जो न चइजां, जीअर न मारे छॾजां, जीअर न मारे छॾजां, हर सितम अखियुनि ते पर छॾण जो न चइजां। ला 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 ला। मुंहिंजो पहिरियों प्यार तू कसम सां मुंहिंजो सिंगार तू आई, ॻाल्हि हाल लिखी छॾजां पर छॾण जो न चइजां। इट वाज माय सरप्राइज। थैंक यू सो मच। ऐं यकीन कयो त हीउ जेको कलाम आहे मूंखे कुझु अर्सो पहिरियों ई मिलियो ऐं मूंखे यादि बि कोन हुयो त हीउ कलाम मूं कॾहिं ॻायो आहे, छो त मुंहिंजे ख़्याल में टीन एज जो आहे। हिन गाने खे मिलियो, काथो मिलियो? हिन गाने खे ॿुधण खां पोइ मूंखे लॻो त वाकई में
शाज़िया प्लेबैक सिंगिंग करे सघे थी। थैंक यू सो मच। पर उहा ई ॻाल्हि आहे न त इन जे लाइ रियाज़त खपे, टाइम खपे ऐं डेडिकेशन खपे, जेका अनफॉर्चुनेटली मां अञा न पई करे सघां उन तरीक़े सां। बहरहाल थैंक यू सो मच, सरप्राइज़ ॾाढो सुठो लॻो। मूंखे अचानक यादि अचो मुंहिंजो सॉन्ग आहे। मूंखे ॾाढो पसंदि आहे, मेलोडी बि ॾाढी सुठी आहे ऐं तव्हां जंहिंसां डुएट कयो आहे तमामु आवाज़ बि मैच कनि था। जावेद समो नौजवान सिंगर हुयो ऐं असां ॿिन्ही जा तक़रीबन अगेन उहा ई ॻाल्हि थी वई जीअं असां चवंदा आहियूं न शुरूआती टाइम में मिलिया हुआसीं। ईअं ई शुरूआती टाइम हुन नौजवान जो बि हुयो ऐं मुंहिंजो बि हुयो म्यूज़िक में। पर अनफॉर्चुनेटली म्यूज़िक मुंहिंजी हमेशह अलाए छो पासे ते रहिजी वेंदी आहे ऐं होस्टिंग हमेशह अॻिते अची वेंदी आहे। हालांकि इंडस्ट्री में मां आई हुयमि ॻाइण जे लाइ, पर नसीब चवंदा आहिनि काथे काथे पहुचाए। बहरहाल हाणे इन खां पहिरियों जो मां टीवी बंदि करायां कुझु सुठो कलाम थी वञे। हा, मां कोशिशि थी कयां। हिकिड़ो तमामु प्यारो लोक गीत, ॾाढो पुराणो आहे बट ॾाढो सुठो गीत आहे ऐं मां तव्हांजी आवाज़ में ॿुधी चुकी आहियां, पर मां हाणे हिनखे नथी डिस्क्लोज़ कयां। ज़ीनत सिद्दीकी साहिबा जो ॻायल आहे कंहिं दौर जो। जॾहिं मां हुनखे ॿुधो त मां चयो की मैं हिनखे पंहिंजी आवाज़ में ट्राए कजे ऐं इन जो प्रॉपर वीडियो ऑडियो बि आहे जेका कल्चर डिपार्टमेंट ऑफ सिंध उन्हनि रिलीज़ कयो हो ऐं अॼु ट्राए था थी वञे। जीजल तोड़नी साबुधी मो अमर तोड़नी साबुधी मो जीजल तोड़नी साबुधी मो अमर तोड़नी साबुधी मो सुखन जी तो लोली दिनिया सुरन जी तो लोली दिनिया जीजल तोड़नी साबुधी मो अमर तोड़नी साबुधी मो। अचण जहिड़ी नाहिया हो अचण जहिड़ी नाहिया मोकिल को माण्हू अला मोकिल को माण्हू अला जीजल तोड़नी साबुधी मो आयल तोड़नी साबुधी मो। माउन धियुरन पाण में हो माउन धियुरन पाण में दुख बपे ओरियवला दुख बपे ओरियवला जीजल तोड़नी साबुधी मो अमर तोड़नी साबुधी मो। वण वढे काठियूं करियां हो वण वढे काठियूं करियां वाट बका न दस्योला वाट बका न दस्योला जीजल तोड़नी
वाओ मतलब एॾो सुकून पे महसूस थियो न, सची ॿुधायां। हिकिड़ो हूंदो आहे न ईअं पे महसूस ॼण अमड़ का लोरी पई ॾिए, है न? बिल्कुलु ईअं ई आहे। इहो गानो पाण ई प्यारो आहे पाण में ई, मतलब एॾो मिठो, एॾो ज़बरदस्त, जो मतलब दिल बाक़ाइदा ख़ुशी महसूस पई करे। बिल्कुलु। सो माशाल्लाह तमामु बहितरीन, तव्हांजो इंतख़ाब त हमेशह ई मां चवंदी आहियां लाजवाब। अच्छा, नरोदा जॾहिं ख़ुशि हूंदी आहे त छा कंदी आहे? ख़ुशि हूंदी आहियां त घणो ॻाल्हाईंदी आहियां। जी अॼु त मूंखे सोचे ॻाल्हाइणो पए पियो। ख़ुशि हूंदी आहियां त सोचण जी कहिड़ी ज़रूरत आहे, पाण में बसि अखियूं वेठा आहियूं। न उहो बि सही आहे, बट ख़ुशि हूंदी आहियां त घणो ॻाल्हाईंदी आहियां, या जेको मूंखे प्यारो आहे उनखे प्यारु कंदी आहियां मां वधीक। अच्छा, ऐं जॾहिं उदास हूंदी आहियो त? उदास हूंदी आहियां त म्यूज़िक इज़ माई लाइफ। म्यूज़िक ॿुधंदी आहियां ऐं ख़ामोशी। अच्छा, कहिड़ो सॉन्ग ॿुधंदियूं आहियो? इहा बि त ख़बर पए। मोस्टली लता जी खे ॿुधंदी आहियां, ऐं उन जो गीत जेको आहे तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी, हैरान हूं मैं, ऐं लग जा गले मुंहिंजो फेवरेट आहे। हमेशह मुंहिंजो जॾहिं बि ओपनिंग मां कंदी आहियां किथे लग जा गले खे फस्ट प्रायोरिटी हूंदी आहे मुंहिंजी, त मां इन खां स्टार्ट कयां। ऐं उन खां अलावा लता जी जा जाम अहिड़ा गाना आहिनि जेके मोटिवेट बि कंदा आहिनि ऐं सुकून ॾींदा आहिनि। अच्छा, जेकॾहिं सिंधी फ़नकारनि जी ॻाल्हि कजे, उन्हनि में केरु आहे? उन्हनि में केरु आहे? मां जंहिंखां इंस्पायर थियमि रूना लैला जी। रूना लैला जी त एवरग्रीन आहे। उन्हनि खे ई मां ॿुधो, उन्हनि सां ई इंस्पायर थी करे मां सिंधी मौसीक़ी। अच्छा, जीअं मूंखे मुंहिंजे पप्पा पुश कयो न त सिंधी ॻाइणो अथव, मोस्टली मां सिंधी न ॻायां। मां अॼु ॿुधाए थी छॾियां, छो त मुंहिंजो सिंधी जी लैंग्वेज सां मूं इंट्रस्ट कोन हो मुंहिंजो, ऑनेस्टली। छो त मूंखे इहो ई हो त मूंखे उर्दू ॻाइणो अथव, इहो ई हो स्टार्टिंग में, त उर्दू ई ॻाईंदी हुयमि मां। त मुंहिंजो पप्पा चयो सिंधी बि ॻाए तूं, सही, त उन्हनि सही सजेस्ट कयो उन वक़्तु। उन खां पोइ उहे ई मुंहिंजा गाना लिखंदा हुआ, मूंखे ॿुधाईंदा हुआ, त मुंहिंजियूं डायरियूं ठाहींदा हुआ। त मतिलबु उन में ईअं करे करे सिंधी में जॾहिं मां ॿुधो त कुझु आहे ॿुधण लाइ, त जंहिंखे ॿुधी करे लॻे त हा भई हिन में हिन पासे ॾे अचणु खपे। देन मूं सर्च कयो, काफ़ी सिंगर सर्च कया न, त उन में रूना लैला जी जो हिकिड़ो गानो आयो, महबूब मिठा मन ठार सॼण तोखे गुलड़नि जा पाया हार सॼण, बाज़ी खटी आई ख़ैर सां यार सॼण। इहो गाना जॾहिं मूंखे मिला, हिकु मिठड़ो अला मुंहिंजो मनड़ो दिल खे लुटे बीमार करे वियो। जॾहिं हिन टाइप जा मूंखे गाना मिलिया न, देन मूंखे रियलाइज़ थियो हा सिंधी में आहे कुझु। असल में ईअं मूंसां बि मां हिकिड़ी हक़ीक़त ॿुधायां थी त मूंखे, छो त असां जेको ॿुधूं पिया, स्क्रीन ते ॾिसूं पिया या डिफरेंट प्लेटफॉर्म्स ते ॿुधूं पिया शयूं, त उहे मतिलबु दिलि खे लॻनि कोन पियूं। त असांखे लॻे पियो त सिंधी म्यूज़िक में ई शयूं आहिनि, पर जॾहिं असां सर्च कयो त उस्ताद मोहम्मद यूसुफ बि मिलियो, उस्ताद मोहम्मद जुमन बि मिलियो, ऐं जॾहिं उस्ताद वहीद अली मिलियो, उन्हनि खे जॾहिं ॿुधो न, पोइ ख़बर पई त सिंधी संगीत में बि घणो कुझु आहे, सिर्फ़ु असांखे उन जॻह ताईं पहुचणो आहे। ॾिसो, सुठा ॿुधण वारा जेके न, मां ऑनेस्टली मां अॼु इन करे थी चवां, इन प्लेटफॉर्म ते मां वेठी आहियां, ऐं मूंखे ॾुख बि आहे हिन ॻाल्हि जो, छो त जॾहिं मां रेटिंग ॾिसंदी आहियां न वञी करे यूट्यूब ते, मूंखे एॾो ॾुख थींदो आहे। बट इहो आहे त किथे न किथे जेको सुठी गायकी आहे, सुठी शाइरी आहे, सुठी कंपोज़िशन आहे, सुठा सिंगर्स आहिनि न, उहो अॼु पोयां आहिनि, पोयां थी विया आहिनि, या कंहिं बि वजह सां जेका बि ॻाल्हि आहे उहो ॾुख थींदो आहे। बट मां इहो चवंदी आहियां त सुठो ॿुधण वारा तमामु घटि आहिनि। बिल्कुलु सही आहे। मूंखे त ईअं लॻंदो आहे त शायदि असां ही आख़िरी जनरेशन आहियूं। हा, ईअं छो त जॾहिं मां वाक़ई अमा वांगुरु मां बि रेटिंग ॾिसंदी आहियां, मां चेक कंदी आहियां त कंहिंखे केतिरा व्यूज़ था मिलनि, छा उते ॾिसंदी आहियां त हिकिड़े मयारी सॉन्ग खे कुझु हज़ार हूंदा आहिनि, ऐं उते ई हिकिड़ो खड़ताले क़िस्म जो कलाम बि मां हुनखे चवां न चवां, इहा बि हमेशह कशमकश हूंदी आहे। बहरहाल उनखे मां ॾिसंदी आहियां त उहो मिलियंस में पियो वञे, ऐं मां हैरत में हैरान थींदी आहियां त हीअ छा आहे। सो मूंखे कॾहिं कॾहिं मूंखे बि लॻंदो आहे त शायदि असां इहा आख़िरी जनरेशन आहियूं, बट अलाह न करे, अलाह न करे ईअं हुजे, छो त असांजी ईंदड़ जनरेशन पिटींदी पोइ वरी, हीअ छा छॾे विया आहियो असांजे लाइ। सो बहरहाल उते अवां जहिड़ा न फ़नकार मूंखे लॻंदो आहे ॾीए जो कमु कंदा आहिनि, त हमेशह रोशन ऐं उन संगीत खे जियारियूं वेठा आहियो।
कोशिशि कंदा आहियूं उन शायदि असां उन संगीत जे सारे असां बि पाण जियूं था। इहा बि ॻाल्हि आहे। शायदि तव्हां ख़बर आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे त आर्टिस्ट कलाकार फ़नकार जेको बि पैदा थिए त हिकिड़ी मालिक खे जंहिंखे मंज़ूर हूंदो आहे न, जंहिंखे करिणो अथव उहो ई थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, नरोधा जॾहिं रंधिणे में हूंदी आहे त छा कंदी आहे? मतिलबु सिर्फ़ु मानी पचाईंदी आहे या मतिलबु मानी पहिरियों ॿुधायो पचाईंदियूं आहियो? बिल्कुलु पचाईंदी आहियां। छा सुठो ठाहींदियूं आहियो? मोस्टली मां कढ़ाई सुठी ठाहींदी आहियां ऐं हीअं ईंदे ईंदे मां बिरयानी पचाए करे आई आहियां। मां चयो न आहियूं भागी, मां चयो जल्दी जल्दी में मूंखे अचिणो बि हो तव्हां ॾे ऐं मां जल्दी जल्दी में पंहिंजे घर में जेका बि कमकार हुआ, अॼु ॾियारी जो ॾींहुं आहे जीअं तव्हां ख़बर आहे, त मां थोरी घणी हेल्प मम्मी जी करे मां जल्दी जल्दी मां तव्हां ॾे आयमि। मां चयो तव्हां सां बि त सेलिब्रेट करणी आहे न। ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी ख़ुशी थी। अच्छा, सो इन ई ख़ुशी में हिकिड़ो कलाम थी वञे, छो त सवाल त अव्हांखे ख़बर आहे ॾाढो खुट आहिनि, खुटंदा कोन्हे। जॾहिं मिलंदा आहियूं त पोइ सवालनि जी हिकिड़ी डिघी लिस्ट हूंदी आहे ऐं हिक ॿिए खां कंदा आहियूं, पर हाणे अॼु सिर्फ़ु तव्हां ई कटहरे में आहियो, फ़िलहाल कुझु ॿुधायो। बिल्कुलु, मां सूफ़ी गीत ॿुधायां थी तव्हांखे, थी वञे। जोगिन चंबड़ी चीरी पर आई न हथ फकीरी, पर आई न हथ फकीरी, पर आई न हथ फकीरी, पर आई न हथ फकीरी। दौलत दस्ती आई, हथ आया ऐश अमीरी, पर आई न हथ फकीरी, पर हाथ बणिया तुड़ शीरी, हित जोगिन चमड़ी चीरी। जंगल वेला आया, हथ तुड़ियों तंबेला आया, हथ आया पूजा पीरी, पर आई न हथ फकीरी, पर हाथ बणिया तोड़ शीरी, हित जोगिन चमड़ी चीरी, पर आई न हथ फकीरी, पर हाथ बणिया
जोगन चमड़ी चीरी पर आई न हथ फकीरी पर आई न हथ फकीरी पर आई न हथ फकीरी। लाजवाब लाजवाब। ही पंहिंजे नोईअ जो हिकिड़ो डिफरेंट कलाम हुयो। बिल्कुलु आई थिंक ईअं ई आहे, छो त जॾहिं सूफ़ीज़म जी ॻाल्हि कजे थी न त गहराई आहे ॾाढी हुन में। गहराई बि आहे उन में, वरी जेको हाई पिच ते वञी माण्हू ॻाए थो न मतिलबु स्पेशली, त उनजो वरी हिकिड़ो माहौल ई पंहिंजो तारीफ़ थी थो वञे जेका ॻाल्हि आहे। सो माशाल्लाह तमामु बहितरीनु। ऐं हमेशह जीअं हर सॉन्ग जीअं मां सम्झां थी बहितरीनु तव्हां निभायो कोशिश। अच्छा, ॻाल्हि हले पई त रंधिणे में छा ॻाईंदियूं आहियो? रंधिणे में मां पहिरीं त मां रंधिणे में जॾहिं वेंदी आहियां न त मूंखां कमु थींदो कोन्हे। अल्लाह। मां छा कंदी आहियां, मां पंहिंजो स्पीकर खणी ईंदी आहियां, ब्लूटूथ कनेक्ट करे मां सभु गाना हलाइणु शुरू कंदी आहियां। मूं में एनर्जी अची वेंदी आहे, सुपर पावर। अच्छा, उन खां पोइ सॼो कमु फटाफट करे ऐं फ्री फ्री। ज़बरदस्त मूंखे ज़बरदस्त। म्यूज़िक हिकिड़ी रूह जी ग़िज़ा आहे, मुंहिंजी त एक्स्ट्रा ई कुझु ग़िज़ा आहे। अच्छा, त मूंखे एनर्जी अची वेंदी आहे त कमु जल्दी थी वेंदो आहे। ऐं ईअं लॻंदो आहे न कॾहिं कॾहिं कमु न थींदो आहे न, सम्झंदा आहियो छा जी कमी आहे जेका माना कुझु कमी आहे, कुझु कमी आहे, त शायदि उहो म्यूज़िक खाधे में बि सही। अच्छा, मां वरी ईअं कंदी आहियां त ॻाइणु शुरू कंदी आहियां। अच्छा, पोइ मुंहिंजी नंढी भेण न समटाइम्स इरिटेट थींदी आहे, पोइ चवंदी आहे हे ॾिस निकिर ॿाहिरि, मां पाण थी कुकिंग करे वठां। मां चवंदी आहियां मुंहिंजी जान छुटी। मां वरी ईअं थियो आहे, छो त चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं न घर वारा पसंदि बि कंदा आहिनि, ईअं न आहे, पर हू जताईंदा कोन आहिनि त तव्हांखे पसंदि कयूं था। हू ईअं फील कराईंदा आहिनि तव्हां कुझु बि कोन आहियो। ईअं तव्हां सां थींदो आहे, सची ॿुधाइजो। घर में त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हांखे ख़बर आहे घणो ई कुझु ऑब्ज़र्व थींदो आहे, अहिड़ो ई ट्रीटमेंट मिलंदो आहे। इरिटेशन बि थींदी आहे, इरिटेट थींदा आहिनि इवन असांखां, कॾहिं ख़ुशि बि थींदा आहिनि। ऐं मोस्टली ईअं थींदो आहे मूंसां, ईअं थींदो आहे मुंहिंजा कॾहिं कॾहिं कोई अहिड़ो गानो हूंदो आहे न मां ॿुधी वठां, ऐं तव्हां ख़बर आहे मुंहिंजे पोइ उहो ई हूंदो आहे, मुंहिंजे वात ते उहो ई गानो हूंदो आहे, त मां उहो गानो ॾींहं सॼो ॻाए ॻाए, मुंहिंजो भाउ चवंदो आहे पढ़ंदो हूंदो आहे न, स्टडी कंदो आहे, मां हेॾा होॾा घुमंदे घुमंदे ॻाईंदी आहियां, त चवंदा प्लीज़ महिरबानी कयो मां पढ़ां थो, तव्हां वञो ॿाहिरि। केॾी केॾी महिल त ईअं थींदो आहे मूंसां गॾु ई ॻाइणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं केॾी केॾी महिल मां ईअं कंदी आहियां, हिकिड़ी लाइन ॻाईंदी आहियां, चुप थी वेंदी आहियां, मां ॾिसंदी आहियां कोई ॻाए थो, एॾा सारा कोई न कोई ॻाईंदो आहे। अच्छा, घर में सभु फनकार आहिनि छा? सभु फनकार सम्झो आहिनि ई। मतिलबु नंढो जेको तव्हांजो भाउ आहे उहो त मां ॾिसां पई अॼुकल्ह त तव्हां सां गॾु काफ़ी एक्टिव आहे, सो उहो त फनकार आहे। मुंहिंजो उनखे अलावा हा, मुंहिंजो नंढो भाउ काफ़ी एक्टिव आहे, पर हींअर हू एब्रोड वियो आहे पंहिंजी स्टडी जे लाइ। ज़बरदस्त। हा, त हींअर उनजी कमी त महसूसु थींदी आहे, बट इहो आहे त हींअर तव्हां सभिनि खे इहो बि ॿुधायां, जीअं तव्हां हुनजी ॻाल्हि कई आहे, त मुंहिंजे भाउ सां गॾु ई मुंहिंजा 2 क्लासिकल सॉन्ग्स रिलीज़ थींदा, ऐं वेरी सून उहे गाना नरोदा मालिनी ऑफिशियल यूट्यूब चैनल ते मां रिलीज़ कंदमि, ऐं तव्हां ॿुधिजो, ऐं होपफुली तव्हांखे पसंदि ईंदा इंशाल्लाह। ऐं मां तव्हांजे नंढे भाउ जो आवाज़ु ॿुधो आहे, मूंखे यादि आहे जॾहिं सफ़ा नंढिड़ो हुयो मुंहिंजे प्रोग्राम में आयो ऐं बिल्कुलु हू शर्माए शर्माए ॻाए पियो, त मां हुनखे पुट ॻाए ॻाए तुंहिंजी भेण साम्हूं वेठी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो बहरहाल हाणे त माशाल्लाह इलाही वॾो थी वियो आहे, ऐं मां हुनखे ॿुधंदी आहियां तव्हां सां गॾु, त तव्हांजी जेका जुगलबंदी हूंदी आहे न उहा बि ॾाढी लाजवाब आहे। हा, असां ॿिन्हिनि जो आवाज़ु पाण में मैच कंदो आहे, इलाही घटि थींदो आहे, ईअं थींदो आहे। हा, ऐं मुंहिंजे घर में वरी ईअं आहे त मां इलाही ठेठि क्लासिकल ॿुधण वारी, ऐं मुंहिंजी जेका भेण आहे उहा वरी अॼुकल्ह टर्किश म्यूज़िक ऐं कोरियन म्यूज़िक, ऐं मुंहिंजो वरी भाउ जेको आहे उहो इंग्लिश म्यूज़िक। पोइ हू मूंखे चवंदा आहिनि त तूं अजूबो आहीं घर में, मतिलबु अलाए छा थी ॿुधी। ईअं बि थींदो आहे, थींदो आहे। चलो बहरहाल, मतिलबु मां सिर्फ़ु अकेली न आहियां, मां बि आहियां तव्हां सां गॾु। मूंखे चवंदा आहिनि छा था ॿुधो, कुझु ॿियो ॿुधो, मां चयो न जेको मूंखे वणंदो सो मां ॿुधंदमि, ऐं तव्हांजी बि ॿुधंदमि, बट पहिरीं त मां पंहिंजी ॿुधां। सही, इहा बि सुठी ॻाल्हि आहे, ऐं हमेशह पंहिंजे दिलि जी ॿुधणु खपे। अच्छा, डुएट मां काफ़ी फनकारनि सां कयो आहे, हा न? काफ़ी फनकारनि सां न, मतिलबु घणनि सां कयो आहे, केतिरनि सां कयो आहे? मूं अदा जिनसार सां कयो, ऐं सभ खां पहिरीं लिविंग लेजेंड असांजा उस्ताद बादल राही, बिल्कुलु सर सां गॾु कयो आहे मूं, ऐं पहिरियों शायदि मां डुएट उन्हनि सां ई कयो आहे। सही। ऐं उन खां पोइ वरी अदा जिनसार सां गॾु कयो,
उन खां पोइ अदा जाज़ेब सां गॾु कयो आहे ऐं न पेके हली वेंदे सां हमेशह उन्हनि सां गॾु कयो आहे। ईअं न आहे त असां वटि डुएट आवाज़ न आहिनि, डुएट आवाज़ असां वटि आहिनि, बट उन ते कमु न पियो थिए, रुझान घटि आहे। ऐं हालांकि जॾहिं अगरि थिए न त पोइ आई थिंक सो इहो ई थींदो, काफ़ी असांजी इंडस्ट्री में चेंज अची सघे थी, अची सघे थी ऐं हिकिड़ी भरपाई थींदी, जेका जाइ ख़ाली आहिनि उहा फिल थी वेंदी। अच्छा, कंहिंसां डुएट करण जी ख़्वाहिश आहे नरुधा जी? मुंहिंजी अञा इहा ख़्वाहिश, मेल सिंगर, इहा ख़्वाहिश अञा मुंहिंजी सोचो ई न। हा, हिकिड़ा आहिनि। शाज़िया चाहिए यादि न ॾियारे, इहो मुमकिन ई न आहे। सोनू निगम जी सां गॾु आहे मुंहिंजी। ओ माशाल्लाह, हाणे अलाए करे उहो त परे न, इन करे मां नालो बि कोन ॿुधायो। अच्छा, पाकिस्तान में कोई आहे नालो अहिड़ो? पाकिस्तान में मुंहिंजा उस्ताद आहिनि, उस्ताद गुलाम अब्बास, उन्हनि सां डुएट जी ख्वाहिश आहे। ऐं उन्हनि जो आवाज़ बि कमाल आहे, है ना? देख कर तुझको मैं गम दिल के भुला देता हूँ, कमाल जा उन्हनि जा गीत आहिनि, तमामु प्यारा। वापसि अची पोइ इन पासे खे थोरो टच कयूं था, पर हिन महिल थोरो ब्रेक जो टाइम आहे, सो व्यूअर्स मिलूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ। जी व्यूअर्स, प्रोग्राम द लेट नाइट शो विद शाज़िया करीम में वरी अवां खे भली कार चवां थी, ऐं भली कार चवण सां गॾोगॾु मां चाहींदसि त ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां वरी अॻिते वधायूं, छो त वक़्तु इलाही महदूद आहे, मुक़ाबिलो सख़्तु आहे हाणे, है न नरुधा? अच्छा, अव्हां जे उस्ताद खे असां यादि पिया कयो, उस्ताद गुलाम अब्बास, सो कुझु उन्हनि सां गॾु जेके मेमोरीज़ आहिनि अव्हां जूं शेयर करणु चाहींदियूं? उन्हनि सां गॾु ॾाढियूं सुठियूं मेमोरीज़ आहिनि मुंहिंजूं, ऐं अञा बि उन्हनि जो सायो आहे मूं ते, ऐं हमेशह अलाह साईं करे सलामत रहे, ऐं उन्हनि खे अलाह साईं सिहत ॾियनि। त उस्ताद जो मुंहिंजे लाइफ में वॾो अहम किरदारु आहे, छो त मां ईअं जीअं न हिकिड़ो पंछी हेॾां होॾां फरफराईंदो आहे, उनखे कोई रस्तो न ॾींदो आहे, मतिलबु हिकिड़ी सिधी राह न ॾसींदो आहे, त उन्हनि मूं ते जॾहिं हथु रखियो, मूंखे पंहिंजी शागिर्दी में वरितो, बल्कि हू मूंखे शागिर्द घटि पंहिंजी धीउ सम्झंदा आहिनि मूंखे, त जॾहिं हू उन्हनि धीउ करे छॾियो त पोइ त सम्झो वधीक ई हिकिड़ो कंफर्ट ज़ोन अची वियो। त उन्हनि जॾहिं मूंखे कुझु रियाज़त में, ॾिसो न, लिविंग लेजेंड सॾाइण ईअं आसान न आहे, ऐं उन्हनि जो नालो बि आहे त उन्हनि जो कुझु कमु बि आहे ऐं कुझु उन्हनि जी नियत बि आहे, त हू साफ़ उन्हनि जी नियत, ऐं उन्हनि मूंखे जॾहिं कुझु अहिड़ियूं शयूं ॾिनियूं रियाज़त जे अंदरि, इवन रियाज़त जे अंदरि त ही चवंदा आहिनि नॉलेज जेतिरी तव्हां ॾींदव ओतिरी वधंदी आहे, त पर उहो माण्हू जॾहिं मिले, त उस्ताद मूंखे मिलिया, त उन्हनि मूंखे कुझु प्रैक्टिस ॾिनी, ऐं उन प्रैक्टिस खां मूंखे काफ़ी इम्प्रूवमेंट नज़र आई, पंहिंजो मतिलबु मुंहिंजो वोकल मूंखे ख़बर पई त हाणे ठहे पियो, त उन्हनि मूंखे वोकल ट्रेनिंग्स ॾिनियूं, ऐं अञा बि ॾींदा आहिनि, पर अलाह साईं उन्हनि खे सलामत रखे, उन्हनि खे सिहत ॾे, त सभ खां वॾो टर्निंग पॉइंट त इहो ई आहे, त उन्हनि जो अचणु ऐं मूंखे रियाज़त ॾियणु, त उन रियाज़त सां मूंखे घणो ई कुझु फ़ाइदो बि मिलियो आहे, ऐं मां तमामु घणो सिखियो बि आहे, ऐं मूंखे महसूसु थींदो आहे त मां अगरि रियाज़ नथी कयां त मां मतिलबु मूंखे पंहिंजी गायकी में कमियूं नज़र ईंदियूं आहिनि। हा बिल्कुलु, मां सम्झां थी, छो त चवंदा आहिनि त संगीत इवन कमियूं त हाणे बि आहिनि, हालांकि भले असां रियाज़त कयूं, कमी छो त जॾहिं लाइव ॻाईंदा आहियूं न त कुझु न कुझु मिस्टेक थी वेंदी आहे, ऐं लाइव ॻाइणु एतिरो आसान न हूंदो आहे, त उन में त ग़लती त थींदी आहे, बट इहो आहे त काफ़ी जेको मुंहिंजो आवाज़ु ईअं ॾकंदो हो कंहिं दौर में, जॾहिं मां उहे वीडियोज़ ॾिसंदी आहियां, मुंहिंजो आवाज़ु ॾकंदो हो, ॾकाइणु बंदि थी वई, ऐं रस्तो मिली वियो, ख़बर पइजी वई त हा इन हारमोनियम ते इहो शइ करणी अथव, इन सां वोकल छा गिरफ्त हुजे न बाक़ाइदा तव्हांजी आवाज़ बि ईअं आहे जो तव्हां वटि हिकिड़ो रॉ मटीरियल हुजे, बिल्कुलु उनखे हिकु शेप में आणणु, हिकु फॉर्म में आणणु,
इहो हिकिड़े उस्ताद जो कमु हूंदो आहे ऐं जॾहिं उहो उस्ताद तव्हांखे ज़िंदगी में मिली वञे न पोइ तव्हांखे कामयाबु थियण खां को बि नथो रोके सघे सही ॻाल्हि आहे। अच्छा पहिरियों मां चाहींदमि त नरोदा कुझु ॿुधिजे तव्हांखां? ॿुधूं था पर उस्ताद जो ज़िक्र निकितो आहे त ॿ लाइनूं उस्ताद खे डेडिकेट। मतिलबु हीउ तव्हांजो शो आहे, इवन विच में का शइ ज़हन में अचे न तव्हां मूंखे चओ शाज़िया हिकिड़ो मिंट मूंखे सॉन्ग यादि आयो, मां चुप थी वेंदमि। ईअं बि करे सघो था। बिल्कुलु ईअं ई आहे। त मां 2 लाइनूं ॻाईंदसि उस्ताद जो। गानो हिकिड़ो ॾाढो प्यारो आहे। जाने वालों को कहाँ रोक सका है कोई, जाने वालों को कहाँ रोक सका है कोई। ओके गाना विसरी हुआ। वो गया है तो कोई रोकने वाला भी नहीं आया। हाँ, तुम चले हो तो कोई रोकने वाला भी नहीं, कुछ मैंने रोका भी नहीं और वो ठहरा भी नहीं। हादसा क्या था जिसे दिल ने भुलाया भी नहीं, मैंने रोका भी नहीं और वो ठहरा भी नहीं। जाने वालों अगर मां इन गाने खे कयां त मुझे बेशर्त करण खपे नरोदा, करण खपे बिकॉज़ एतिरो मेलोडियस ही सॉन्ग आहे, गज़ल आहे। बिल्कुलु है न। ऐं मां हिकु टाइम हुयो मां एॾो ॿुधो आहे उहा ॿी ॻाल्हि आहे त हाणे लिरिक्स थोरा यादि कोन आहिनि पर कमाल आहे। तव्हां भले लिरिक्स पूरा यादि हुआ पर एॾी ख़ूबसूरती सां तव्हां निभायो। मां ज़रूरु चाहींदमि तव्हां हिनखे रिकॉर्ड करायो। मां उस्ताद खे चयो उस्ताद जी ये जगह कैसे लेते हैं। अॼु मां कोशिशि कई आहे, होपफुली सही थी वई हुजे। ना 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 उन्हनि जी ही शइ आहे, उन्हनि जो आशीर्वाद आहे, दुआऊं आहिनि मूंसां गॾु त मां कोशिशि करे ऐं मां ज़रूरु चाहींदमि नरोदा तव्हां हिनखे रिकॉर्ड करायो। बिल्कुलु कंदसि। ऐं सभ खां पहिरियों मूं ॾे सेंड बिल्कुलु डन थी वियो। पहिरियों मुंहिंजो फेवरेट आहे। वरी तव्हां जॾहिं ॻाईंदियूं न त मतिलबु कमाल। ऐं डायरेक्टर साहब बि चवनि पिया त प्लीज़ तव्हां हिनखे रिकॉर्ड करायो। बिल्कुलु कराईंदासीं, है न। हाणे त मतिलबु एतिरियूं फरमाइशूं थी वियूं आहिनि नरोदा। मतिलबु मुंहिंजी विश हुई अॼु, हाणे मूंखे पोयां सां पुशअप मिली वई आहे न, मोटिवेशन मिली आहे। मोटिवेशन बि थी वई। ओके ज़बरदस्त। सो हाणे भला कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? हाणे तव्हां छा ॿुधंदो? तव्हांजी दिलि आहे जेको ॿुधायो। छो त मूंखे तव्हांखे बि एतिरी पक हूंदी त जेको तव्हां ॿुधाईंदी मूंखे पसंदि ईंदो। मां उहो थी गानो ॿुधायां तव्हांखे जेको नैयरा नूर जी जो गानो आहे, रूठे हो तुमको कैसे मनाऊं पिया। हाँ, इन ते मूंखे सवाल बि आहे पर पहिरियों कलाम थी वञे पोइ सवाल। ओके। जिस दिल में रहते हो उसको ना दुखाओ, क्या मैं करूं पिया मुझे ये बता दो, तुमको मेरे सर की कसम अब तो मुस्कुरा दो, वरना मैं रो दूंगी
लाजवाब लाजवाब। ऐं तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मां हिन महिल ताईं जेतिरा बि सॉन्ग्स ॻाया आहिनि सभई मुंहिंजा फेवरेट आहिनि। ऐं ही वारो बि ॾाढो ॿुधो आहे। ऐं स्पेशली हिन में जेको पिया ऐसे न तुम सताओ, ऐं हुन में जेके वेरिएशन्स हुयूं न, उहो शरारतूं आहिनि न, शरारतूं। अच्छा, उहो शरारतूं अगरि न हुजनि हिन गाने में, हिन गाने जी सॼी उहा सूंह आहे हिकिड़ी गाने सूंह आहे, बिल्कुलु सॼी उहा शरारत जेका प्लेबैक गायकी में बि आहे। पोइ वरी आर्टिस्ट हुनखे स्क्रीन ऑन स्क्रीन बि ॾेखारियो अथऊं त गाने जी आहे इहो शरारत, मतिलबु थ्रू एक्सप्रेशंस उहो ॿुधाए थी त चई त मां तोखे मरी ॾेखारियां। ऐं उहा ॻाइण में उहा शइ महसूसु कराइण इंतिहाई मुश्किल कमु आहे, पर तव्हां हुनखे एतिरी ख़ूबसूरती सां करे थियूं वञो। इट्स वेरी डिफिकल्ट। ऐं यकीन कयो, मां जॾहिं ॿुधंदी आहियां त मां हर हिकु नंढी नंढी मुर्क खे बि महसूसु कंदी आहियां। ऐं उते जेको मुंहिंजो रिएक्शन हूंदो आहे न, काश कैमरा करे उहो कैप्चर करे। तव्हांखे कंहिं रियलिटी शो में जज बि विहारे सघूं था असां। थी सघे थो ॾाढियूं ग़लतियूं छो त तव्हां लिसनर सुठा आहियो। हा, इहा ॻाल्हि त आहे, ख़तरनाक आहियां लिसनर। बाक़ी खे छॾियो। अच्छा, नरुधा रुसणी आहे? हा, बिल्कुलु आहियां। कंहिंसां वधीक रुसंदियूं आहियो? मुंहिंजे पप्पा सां। हे, पप्पा हमेशह गॾु बि हूंदो आहे, रुसंदियूं बि आहियो? छा ते रुसंदियूं आहियो? छो त उन्हनि सां अलाए, आई डोंट नो, मां हमेशह ई मूंखां शायदि इहो अॼु सेकेंड थर्ड टाइम फोर्थ टाइम आई डोंट नो केतिरी दफ़ो इहो सुवालु थियो आहे, बट मूंखे लॻे थो इहो मूंखां अॻु में बि थियो हो त उन्हनि जे मुंहिंजे विच में समथिंग इज़ डिफरेंट। पीउ त मुंहिंजा हुआ आहिनि, मां धीउ आहियां, बट उनखां अलावा बि कुझु आहे जेको मां फील कंदी आहियां। मतिलबु रुसण जे लाइ ॿिया बि माण्हू आहिनि, बट मां उन्हनि सां ई छो थी रुसां, छो त मूंखे ख़बर आहे न उते मुंहिंजी ॻाल्हि पूरी थींदी। मतिलबु फादर परचाईंदो आहे? परचाईंदा बि आहिनि, समटाइम छॾे बि ॾींदा आहिनि। छो त मूंखे ख़बर आहे न, जेके फादर हूंदा आहिनि उहे परचाइण में ॾाढा मतिलबु ॾुखिया हूंदा आहिनि। मोस्टली त घटि कावड़ कंदा आहिनि। कॾहिं उन्हनि खे लॻे त हाणे जाम ज़रूरी थी वियो आहे न, त पोइ परचाइण जी ज़हमत कंदा आहिनि। सो बहरहाल मां ऐं पीउ में इहो हिकिड़ो डिफरेंस हूंदो आहे त मां फौरी तौर ते झुकी वेंदी आहे, ऐं पीउ में ख़बर न आहे छो, आई थिंक हू परे परे रहनि था या ज़िंदगी जे कमनि में हू मगन रहनि था, त हू इमोशनली एतिरा जल्दी हू झुकी कोन सघंदा आहिनि, आई थिंक। पर हुननि में हूंदी आहे, हसरत हूंदी आहे त मां जेकर परचायां, इहे छो कावड़ियल आहे। हा, ईअं हूंदो आहे, बट कॾहिं कॾहिं पोइ जेकी कोशिशूं उहो कोन कंदा आहिनि त मां करे वठंदी आहियां। ज़बरदस्त, ईअं ई थियणु खपे न, मतिलबु इन रिश्ते में नाराज़गी त हा, बट कॾहिं कॾहिं असांखे लॻंदो आहे न त कंहिंखां नाराज़ थियूं जेको असांखे मनाए, मतिलबु ईअं थींदो आहे न कॾहिं नखरेबाज़ी, हेॾा होॾा शरारत। बचपन जूं ॻाल्हियूं ॿुधायां, मुंहिंजा सीन ॾाढा सुठा आहिनि मुंहिंजे पप्पा सां गॾु। मेमोरीज़ त गोल्डन मेमोरीज़। कुझु मज़ेदार ॿुधायो। मुंहिंजे पप्पा मतिलबु बचपन में ॾिसो, हाणे फर्स्टली त इहो ॿुधायां तव्हांखे, हाणे ॻाल्हि खुली आहे त ॿुधायां। जॾहिं असां पहिरीं 3 भेणूं आहियूं, मूंसां हिकिड़ी वॾी सिस्टर आहे, आई एम सेकेंड वन, हुनखां पोइ मुंहिंजी नंढी सिस्टर आहे, पोइ मुंहिंजा 2 ब्रदर आहिनि। जॾहिं असां मतिलबु असां नियाणियूं पहिरीं जीअं आहियूं घर में, त काफ़ी ॼणनि जी सोच इहो ई हुई त बसि हिननि खे नियाणियूं आहिनि, छोकिरा कोन आहिनि, त पोइ बट ख़बर कोन हुई त मां बि कंहिं छोकिरे सां त घटि ई न आहियां। इवन उन टाइम में मतिलबु इहो हूंदो हो त भई छोकिरा पैदा कोन थिया आहिनि, छोकिरियूं थियूं आहिनि, माना हिकिड़ो अफ़सोस हूंदो। हा, अफ़सोस। बट मुंहिंजे पप्पा मम्मी जी सोच बिल्कुलु ई डिफरेंट हुई, तंहिं करे अॼु असां हिते आहियूं। ऐं ॾिसो, सोच जेका हूंदी आहे न, उहो ई तव्हांजी लाइफ खे ठाहींदी आहे। तव्हां किथे आहियो उहो तव्हांजी सोच डिसाइड कंदी। बिल्कुलु। त उन्हनि जी सोच कोन्हे, मुंहिंजा पप्पा ईअं ई चवंदा हुआ त भई मुंहिंजूं धीअरूं आहिनि त हीअ मुंहिंजे लाइ पुटु आहिनि, इवन उन्हनि खां बि वधीक आहिनि। त मुंहिंजी मतिलबु हिकिड़ो इहो आहे हिकिड़ी शइ जेका शेयर करणु थी चाहियां मां, बट इहो आहे त होपफुली मालिक जा शुक्राना आहिनि त अॼु असां धीअरूं हुन मक़ाम ते आहियूं। असां 3 भेणूं, त असां पंहिंजे पप्पा खे, पेरेंट्स खे, मुंहिंजी मम्मी खे प्राउड आहे त असांजूं धीअरूं बि असांजे पुटनि सां। सही। अच्छा, मुंहिंजी वरी हिकिड़ी फेमिनिन एनर्जी हूंदी आहे न, उहा अक्सर जाॻंदी आहे पंहिंजे वालिद सां, ऐं मां मतिलबु हू बि पुटु करे छॾींदा आहिनि, जीअं तव्हांखे चवंदा आहिनि न पुटु, नरुधा पुटु, त मां चवंदी आहियां धीउ छो न। माना वरी असांखे पुट सां कंपेयर था कयूं त धीउ कहिड़े एंगल खां घटि आहे, मतिलबु लाज़िम आहे हू बि क़दम सां क़दम मिलाए हले थी, त उहा जेका धीउ चई जे करे तव्हां हुन शइ खे चओ न त भई हा मुंहिंजी धीउ आहे, त उहा जेका एनर्जी आहे न, मां सम्झां थी उहा अञा वधीक असांखे मोटिवेट। बट तव्हां ख़बर आहे किथे जेको डिमोटिवेट वारो एनवायरमेंट हूंदो आहे न, उते हिकु
पेरेंट्स पंहिंजे पाण खे कीअं वठी थो अचे, ॿाहिरि कीअं थो खणी अचे, उते हुन सोचनि जे घेरे में उन्हनि पंहिंजो पाण हिकिड़ी दुनिया ठाही आहे। बिल्कुलु। ऐं हू पंहिंजी सोच जे मक़ाम सां पंहिंजे पाण खे अॻिते खणी आया आहिनि। उन सभिनि चवंदा आहिनि न बाउंड्रीज़ मां कढी करे पंहिंजे पाण खे पाण निकिरी आया आहिनि, त हाणे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उन्हनि जी औलाद उन खां बि वधीक अॻिते निकिरंदी। त हीअ मतिलबु उन दौर में इहो क़दम खणणु, इहो सोचणु, इहो ॾिसणु, इहो वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। बिल्कुलु। भले ई अॼु जे दौर में इहो नंढियूं लॻनि, बट सैल्यूट आहे। मतिलबु न्याणी जे करे पूरे ख़ानदान या पूरे मुआशरे खां बग़ावत करणु मां सम्झां थी आसान कोन्हे। सो असांजे पेरेंट्स खे सलाम आहे, अॼु असां हिते वेठा आहियूं उन्हनि जे करे वेठा आहियूं। बिल्कुलु ईअं आहे। हा, न त असां बि मतिलबु जेकॾहिं पेरेंट्स अॻिते न अचनि हा त नरोदा केरु, शाज़िया केरु, किथे गुम थी वञूं। अॼु एतिरो टाइम थियो आहे मूंखे फील्ड में, मुंहिंजा पप्पा मूंसां गॾु आहिनि, ऐं शायदि मां 100% गारंटी सां मां उन्हनि जे करे ई आहियां। छो त मूं वटि आवाज़ु आहे। अगरि मां 4 दीवारी में क़ैद थी वञा त मां किथे पंहिंजो आवाज़ु, उहा ई ॻाल्हि आहे न। त मतिलबु पोइ नरोदा खे केरु सुञाणे, बट उन्हनि जो ज़मीर बि उन्हनि खे न विहणु ॾियां। अगरि उन्हनि जे अंदरि वाक़ई में ज़मीर आहे त मुंहिंजे पप्पा खे विहणु कोन ॾिनी उन शइ जेका। मुंहिंजी मम्मी चयो त तव्हां इनखे वठी वञो। मुंहिंजे पप्पा पोइ हिमत कई, पोइ असां निकिरियासीं। असांजी जर्नी एॾी वॾी आहे त शायदि उन ते लिखणु वियूं त मतिलबु पूरो हिकिड़ो छा चइजे त असां हिकिड़ो दीवान लिखी सघूं था। छो त ॾाढा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, ज़िंदगी जो हिसो आहे, ॾुख सुख सभु। स्ट्रगल न आहे त पोइ तव्हांखे सक्सेस जो मज़ो कीअं मिलंदो। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। अच्छा, सॉन्ग ते मां अचणु चाहींदमि, पर उन खां पहिरियों हिकिड़ो सुवाल ज़हन में अचे पियो त उहो रहिजी न वञे। हाणे जॾहिं मां माशाल्लाह स्टार आहियो त सोशल मीडिया या माण्हुनि जे रवैयनि खे कीअं मां कोप कंदियूं आहियो, जेके नेगेटिव रवैया ख़ासि तौर ते हूंदा आहिनि हिकु आर्टिस्ट खे वठी करे, ख़ासि तौर ते फीमेल आर्टिस्ट? मां इग्नोर कंदी आहियां। हेॾां ॿुधी न ख़तमु। एंड आई एम वेरी थैंकफुल टू गॉड। मतिलबु उन्हनि जा कमेंट्स हुजनि, चाहे नेगेटिव हुजनि, कुझु बि हुजे, डिमोटिवेट हुजे, मूं ते असरु कोन कंदा आहिनि। एंड आई एम थैंकफुल। मां ईअं ई रहंदसि, कोशिशि कंदसि त मूं ते कॾहिं असरु बि न कनि। छो त अगरि उन्हनि असरु करणु शुरू कयो न त शायदि मां पाण पोइ थी वञा। छो त असांखे पंहिंजो पाण मोटिवेट करिणो पवंदो आहे। बिल्कुलु। अच्छा नरोदा, तव्हां गज़ल इलाही सुठो ॻाईंदियूं आहियो। वाकई मां इहो मखणु न पई हणां, सची थी चवां। सो मां चाहींदमि त विदाउट म्यूज़िक ॿुधणु मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हांखे। सो जेकॾहिं विदाउट म्यूज़िक या हल्कनि कोट्स से तव्हां कुझु गज़ल पंहिंजो कोई फेवरेट? ठीकु आहे, मां ॿुधायां थी तव्हांखे, है न? हा थी वञे। हालांकि गज़ल मूं पंहिंजा बि कुझु रिकॉर्ड कया आहिनि, पर मां तव्हांखे उहो ॿुधायां थी जेको ॻायल अथव ऐं सुठो आहे गज़ल। मैडम नूरजहां जो आहे, तलाश जारी आहे। ओके। शुरूआत ॿुधायो, मे बी मां एंड ताईं तव्हांखे पहुचायां। उहो सुठो गज़ल आहे, फेमस गज़ल आहे। कहिड़ो? दिल धड़कने का सबब याद आया, दिल धड़कने का सबब याद आया, वो तेरी याद थी अब याद आया, दिल धड़कने का सबब याद आया। कॉर्ड्स मूंखे वरी ॿिया शायदि गज़ल में लाज़िम आहे पोइ माण्हू थोरो डिस्ट्रैक्ट थी वेंदो आहे न। आज मुश्किल था संभलना दोस्त, आज मुश्किल था संभलना दोस्त, तू मुसीबत में अजब याद आया, वो तेरी याद थी अब याद आया, दिल धड़कने
पाकिस्तानी म्यूज़िक, पाकिस्तानी फिल्मी म्यूज़िक स्पेशली घणनि माण्हुनि खे ख़बर कोन हूंदी पर लाजवाब आहे। मां त चवां थी एम आई राइट? 100% राइट 100% राइट। ऐं मां त चवां थी छो मतिलबु उहो छो स्टॉप थी वियो? न थियणु खपे। इन शइ जो थोरो ॾुख आहे, बट छो उते उहा शइ स्टॉप थी वई? हालांकि उनखे अञा अॻिते हुजिणो हो, जेका असां एक्सपेक्ट कयूं पिया, जेका असांजी मतिलबु एतिरियूं लाजवाब कॉम्पोज़िशन्स आहिनि, बहितरीनु फ़नकार आहिनि। ऐं मूंखे बि मां तॾहिं एक्सप्लोर कयो जॾहिं मां रेडियो ते प्रोग्राम कंदी हुयसि, ऐं मां यकीन कयो हैरत में हैरान रहिजी वियमि त पाकिस्तानी जेका म्यूज़िक आहे उहा इवन इंडियन म्यूज़िक खां मूंखे 100 गुना बहितर लॻी। ऐं असांखे ख़बर ई कोन्हे, यंग जनरेशन खे त शायदि नॉलेज ई कोन्हे। जॾहिं मां चयो न तव्हांखे तव्हांजो टेस्ट सुठा, मूंखे कुझु कलेक्शन मोकिलिजो पाकिस्तानी म्यूज़िक जी। ऑब्वियसली इहा ॻाल्हि कई हुई, बट शाज़िया जो टेस्ट सुठो आहे। लिसनर शी इज़ रियली गुड लिसनर। किलर न इन करे मां चयो त मूंखे मोकिलिजो। हा बिल्कुलु, मां तव्हां सां शेयर कंदमि। पाकिस्तानी म्यूज़िक चाहे सिंधी हुजे या उर्दू हुजे लाजवाब आहे। सो कुझु ॿियो थी वञे? अॼु मां चाहियां तव्हां बिना म्यूज़िक जे बि बसि झुंगारींदियूं रहो। नरोदा, मां बिना म्यूज़िक जे अगरि कुझु झुंगारणु चाहियां थी। अच्छा, बिना म्यूज़िक जे जेकॾहिं कुझु झुंगारणु चाहियो त उहो छा हूंदो? इहो बि हिकिड़ो सुवालु आहे। ठीकु आहे, मां ॿुधायां थी। 100 बार बुलाए मैं 100 बार एक बार जो दिल दिया, एक आँख रोए तो दूजी बोलो सोएगी कैसी भला। इन प्यार की राहों में पत्थर है कितने, उन सब को ही पार किया। तू ही रे तेरे बिना मैं कैसे जियूं, आजा रे यूं ही तड़पाना तू मुझको। हाँ बिल्कुलु। जॾहिं अच्छा बिना म्यूज़िक जे तव्हां चयो न, जॾहिं मां इनखे बिना म्यूज़िक जे झुंगारंदी आहियां न त मूंखे इहो सुठो लॻंदो आहे। इन करे मां इहो ई ॿुधायो। असल में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे म्यूज़िक जी ज़रूरत ई न आहे। बिल्कुलु। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं हरिहरन ऐं कविता कृष्णमूर्ति जी ॻाल्हि अचे त पोइ त माना बिल्कुलु छो त इन्हनि जे वोकल्स में मतिलबु हिकिड़ो संगीत आहे, हिकिड़ो रचाव आहे, इंस्ट्रूमेंट्स आहिनि, उन्हनि खे ज़रूरत ई न आहे कंहिं ऑटो ट्यून जी, कंहिं शइ जी। सो बहरहाल ब्रेक जो बि टाइम, ब्रेक या वाइंड अप? ओके, ब्रेक जो टाइम आहे। ब्रेक खां पोइ वरी नरोदा अञा कुझु ज़हन में शयूं रखो। सो मिलूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ। जी व्यूवर्स, वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी। प्रोग्राम आहे द लेट नाइट शो विद शाज़िया करीम ऐं नरोदा सां इलाही सुठी असांजी ॻाल्हि ॿोल बि हले पई, विच विच में म्यूज़िक जो तड़को बि आहे। उमेदु आहे तव्हांखे अॼोको प्रोग्राम तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो। ऐं ॼाणी वाणी जेका शरारत आहे न विदाउट म्यूज़िक जे, छो त अक्सर माण्हू चवंदा आहिनि त हीउ कंप्यूटर जो कमाल आहे, बट मां माण्हुनि खे ॿुधाइण थी चाहियां त ईअं न आहे। विदाउट जेका तव्हां ॻाल्हि कई, विदाउट म्यूज़िक या विदाउट इंस्ट्रूमेंट्स, त उनजे स्टार्टिंग त मुंहिंजी उअं ई थी। ऐं उहो गाना मुंहिंजा काफ़ी अञा ताईं माण्हू ॿुधंदा आहिनि। हिकिड़ी दीवार ते मां हुनजे साम्हूं वेही पंहिंजो कैमरा लॻाए, उहो मां जेको अच्छा बिगनिंग ईअं थी हुई, ईअं ई गाईंदी हुयमि मां पंहिंजे घर में ई, मतिलबु जेको हिकिड़ी कुंड मुंहिंजी। अच्छा, फेम मतिलबु कॾहिं महसूसु कयो त यस हाणे नरोदा मालनी मूंखे माण्हू सुञाणनि था, या कॾहिं अहसासु थियो त हाणे मूंखे फेम मिलियो आहे?
फेम जेको अञा मिलणु खपे, जेको अञा मूंखे उहा खपे, अञा शइ आहे, मतिलबु अञा ख़लिश आहे दिलि में त अञा न आहे। अच्छा, कोई अव्हां जो मूंखे ख़बर आहे हूअं त मोस्ट फेवरेट वन कहिड़ो सॉन्ग आहे जेको माना हज़ारनि मां को हिकु चवां त ॾाढो ॾुखियो सवाल आहे। आई नो सवलो सवाल त मां करण बि नथी ॾाढो ॾुखियो सवाल आहे, छो त हिकिड़ो सॉन्ग त मुंहिंजो कोई फेवरेट कीअं थींदो, एतिरा सारा सॉन्ग्स आहिनि। हा बट ईअं चई सघूं था त हिकिड़े गाने सां कंहिंसां तव्हांजी अहिड़ी यादि का अटैचमेंट जेॾी महिल मां ॿुधाए बि चुकी आहियां तव्हांखे उहो गानो, तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी, हिकिड़ो रियलिटी शो हो, तेॾी महिल मूंखे कुझु ईंदो बि न हो बट उन जे एंड में जॾहिं एलिमिनेशन आहे, दैट वॉज द KTN एंटरटेनमेंट, उन्हनि इन्हनि जो ई हो सिंध सुपरस्टार। उन में जॾहिं मां पार्टिसिपेट कयो हो ऐं एंड में एलिमिनेशन थिए पई तॾहिं मां इहो गानो ॻायो। मां चयो मां हिकिड़ो गानो ॻायां तॾहिं मां इहो गानो ॻायो ऐं आई वॉज कंटिन्यूअसली क्राइंग। मूंखे हीअं फील पियो थिए मां ॻायां घटि बि रोआं बि, ऐं जॾहिं उहो अॼु ताईं वीडियोस ॾिसंदा आहियो न त ऑटोमेटिकली अखियुनि मां आंसू अची वेंदा आहिनि। अच्छा, इहो सॉन्ग न मां बि जॾहिं ॿुधंदी आहियां या झुंगारींदी आहियां न त ख़बर आहे न सॉन्ग में कुझु आहे का गड़बड़ मे बी जंहिं ॻायो आहे या जंहिं लिखियो आहे, जंहिं ठाहियो आहे, सभिनि जा इमोशन इन जे पोयां एतिरा न हैवी आहिनि जेको ॾिसो है न, जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे, मुस्कुराएं तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे, मतिलबु लिरिक्स ई मां ॾिसो न त ऐं वाक़ई असां जॾहिं हिन दौर जी ॻाल्हि कयूं था त खिलण जो बि कर्ज़ वाक़ई चुकाइणो थो पए, उहो लाहिणो थो पए बिल्कुलु। सो इन करे माना ही इलाही डीप आहे ऐं तव्हांजे जेका रियल लाइफ आहे उन सां कनेक्ट करे थो। बहरहाल नरोधा, ख़बर ई न पई, वक़्तु ईअं गुज़री वियो ऐं ऑनेस्टली मूंखे बि न ख़बर पई, दिलि त चए बि न वञो, अञा वेठा वञो बट असांजी कचेरी त कुटणी न आहे। का ॻाल्हि न आहे न की पोइ कंटिन्यू कयूं था। फ़िलहाल व्यूअर्स खां इजाज़त वठंदासीं छो त लाज़िम आहे वरी हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे हिन नशरियात जो, त उन सिलसिले खे असांजी टीम अॻिते वधाईंदी। असां फ़िलहाल जे लाइ हिन सफ़र खे हिते ख़तमु कंदासीं, ईअं न आहे, वरी इनशाला नेक्स्ट वीक तव्हां सां मुलाक़ात थींदी। सो नरुधा, थैंक यू सो मच अवां हिते आहियूं। हाणे आख़िर में अवां खां कलाम ॿुधंदसि, ठीकु आहे, केक कटींदासीं छो त दिवाली आहे ऐं दिवाली लिखियल बि आहे हैप्पी दिवाली। सो ही केक कटींदासीं, खाईंदासीं। हैप्पी दिवाली ऐं सॼी KTN जी सथ खे, तव्हांखे, मुरीद अंकल खे जेकी हमेशह मूंखे पंहिंजी धीउ वांगुरु भाईंदा आहिनि। ऐं ऑनेस्टली मां चवंदी आहियां त माण्हू जेके हूंदा आहिनि न, घटि माण्हू हूंदा आहिनि, अहिड़ा माण्हू घटि हूंदा आहिनि। वॾी ॻाल्हि करे छॾी, थैंक यू सो मच, थैंक यू। सो व्यूअर्स, उमेदु आहे त अॼोको प्रोग्राम अव्हांखे पसंदि आयो हूंदो। मां इलाही घणो इंजॉय कयो ऐं मां ॾिसां पई मुंहिंजी टीम बि न चोरी चोरी तारीफ़ करे पियो, खुली कंहिं बि कोन कई आहे, उहो हिसाब बाद में वठूं था उन्हनि खां। सो है न, मतिलबु इहे कुझु आवाज़ ॿुधण में अचनि पिया। सो बहरहाल पंहिंजी टीम सां वरी असां कचहरी कंदासीं त बाबा ॿुधायो तव्हांखे हाणे कहिड़ो कलाम सुठो लॻो। सो फ़िलहाल तव्हां ॿुधाइजो तव्हांखे हिन प्रोग्राम जो कहिड़ो सॉन्ग या नरोधा जे आवाज़ में कहिड़ो कलाम पसंदि आयो। KTN एंटरटेनमेंट जे नाले सां असांजो फेसबुक ते पेज आहे, तव्हां उते लाइक करे सघो था, कमेंट करे सघो था, पंहिंजो फीडबैक ॾेई सघो था। इनशाला अव्हां सां मुलाक़ात थींदी नेक्स्ट वीक फ्राइडे 9 to 11 PM। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ जी। नरोधा, तव्हांजो सॉन्ग? बिल्कुलु।
पे माँ मरी भेजिया तुझे चाही फिरी माँ मरी भेजिया तुझे चाही फिरी कुर्ब तो सा कया तुझे चाही फिरी ख्वाब पे जा सनम शर्पसन साभिया ख्वाब पे जा सनम शर्पसन साभिया चंदना है दिया तुझे चाही फिरी चंद्रना है दिया तुझे चाही फिरी कुर्ब तो सा गया तुझे चाही फिरी आस आहे हाँ काश तुझी कदे आस आहे हाँ काश तुझी कदे बाह बेली थिया तुझे चाही फिरी बाह बेली थिया तुझे चाही फिरी कुर्ब तो सा गया तुझे चाही